वो दरवेश दरबार शाहे रसूला, वो तस्वीर ईकान सिद्दीक़ अकबर, रिसालत के राहों का मासूम साथी, मोहम्मद का अरमान सिद्दीक़ अकबर। मोहम्मद तो सुल्तान है अंबिया के, सहाबा का सुल्तान सिद्दीक़ अकबर। वाज बोले तराम गोटू कायम दिन उठो जा दोस्त वो मुसलमान भाईरो, रब पाक जा अणगणिया एहसान ए मेहरबानियों, जय रब साईं तवां असांखे हिन इदारे जी तरफ खां नौजवान घोटन जिन नबवी इल्म मुकम्मल कियो आ, उन्होंने हाफिदन आलमन सगोरन जे दस्तार बंदी जेड़े बरकत ए रहमत वारे मौके ते रब पाक तवां असांखे हिन कलामुल्लाह जे महफिल मजलिस में घुराए करे कुरान पाक जो दीदार भी करायो आ, ऐं कुरान पाक जे ॻाल्हियुनि जे ॿुधण ऐं ॿुधाइण जी तौफ़ीक़ अता फरमाई आ। अजो इस्लामी महीनो जमात सानी हली रहियो आ, जमात सानी जी 22 तारीख़ हली रही आ। जमात सानी जे 22 तारीख़ ते उन अजीम हस्तीअ जी वफ़ात थी आ, जेका अजीम हस्ती सोने अबू बकर सिद्दीक़ जे नाले सां सुञाती वञे थी। अल्लाह साईं पंहिंजे महबूब खे जेके जेके शयूं ॾिनियूं आहिनि चूंडे ॾिनियूं आहिनि। महबूब साईं खे ॾाॾंग जो शहर मको पाक मिलियो, सो भी अल्लाह चूंडे ॾिनो। महबूब साईं खे नानक जो शहर मदीनो पाक मिलियो, सो भी अल्लाह साईं चूंडे ॾिनो। महबूब साईं खे जेके साहुरा मिलिया से भी अल्लाह चूंडे ॾिना, जेके नियाणा मिलिया सो भी अल्लाह चूंडे ॾिना। मां हीअं भी चवंदो आहियां, उहे जवान नसीबन ऐं भागन वारा जिन जे दरन ते महबूब मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ॼञ वई आ, ऐं उहे महबूब जा सहाबी सगोरा भी शान वारा वरी जिन जी ॼञ महबूब साईं जे दर ते वई आ। सवा लख नबी सगोरा रब पाक हिन धरती ते मोकिलिया, पर एड़ा शागिर्द एड़ा संगती एड़ा यार कंहिंखे न ॾिनई, जेके संगती जेके यार रब साईं पंहिंजे हबीब मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ॾिना। वरी सवा लख असहाबन सगोरन जो इमाम जेकॾहिं अल्लाह बणायो आ, त पहिरें ख़लीफ़े सोने अबू बकर सिद्दीक़ साईं खे बणायो आ। तव्हां आलमन सगोरन जा बयानात ॿुधंदा रहो था,
मुझी दिल थी चवे त मां अवां जे साम्हूं उन सोने अबू बकर सिद्दीक साईं जो तज़किरो कयां, जंहिंजो नालो अब्दुल्ला हो। दुनिया उनखे अबू बकर जे नाले सां याद कंदी आहे। बाबे साईं जो नालो जनाब उस्मान हो। दुनिया उनखे अबू कुहाफा जे नाले सां याद कंदी आहे। अम्मड़ जो नालो बीबी सलमा हो। दुनिया उनखे उम्मुल खैर जे नाले सां याद कंदी आहे। सोने अबू बकर सिद्दीक के 2 भाइर हा, 2 भेनर हुयूं। सोने अबू बकर सिद्दीक पंहिंजी ज़िंदगीअ में 4 शादियूं कयूं। 3 पुटड़ा हस, 3 न्याणियूं हस। 8वीं पुश्त में सोने अबू बकर सिद्दीक जो महबूब साईं सां खानदान मिले थो, नसब मिले थो। हजरत अबू बकर सिद्दीक जा 2 लक़ब हा। एक लक़ब सिद्दीक हो, ॿियो लक़ब अतीक हो। कद जो न तमाम ड्रिगो हो, न तमाम नंढो हो। विचोले कद जो हो, हाठी सनड़ीअस। जिस्मानी लिहाज सां त कमज़ोर डुबरो नज़र ईंदो हो, पर वाह जो रब पाक सोने अबू बकर सिद्दीक के दिल ॾिनी हुई। ऐं अल्लाह जी हिकिड़ी कुदरत रही आहे। महबूब मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी जेका सवारी कई आहे, उहा ॼण त कमज़ोरनि ऐं डुबरनि ते सवारी कराई आहे। अम्मा हलीमा साइण आई, उहा भी डुबरी ऐं कमज़ोर हुई। वरी अम्मा हलीमा साइण जी जेका ॾाची जंहिं ते सवार थिया हा महबूब साईं, उहा भी डुबरी, उहा भी कमज़ोर हुई। पर जॾहिं महबूब जी ज़ात उन्हनि सवारनि ते सवार थिया त उहे सवारियूं ॿियनि सवारनि खां गोए खणी वयूं। महबूब मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो पहिरियों ख़लीफ़ो सोणो अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु, जेको जिस्मानी तरह त कमज़ोर नज़र ईंदो हो, पर महबूब मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो नबूअत वारो वज़न हिजरत वारी रात गार ताईं खणी पहुचाए दुनिया के ॿुधायई त अबू बकर सोणो जिस्म जो त कमज़ोर आहे, पर रब दिल में वॾी ताक़त ॾिनी आहे। महबूब मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पांजे नबूअत वारे ज़ुबान मुबारक मां जेके सोने सिद्दीक अकबर साईं जे लाइ लफ्ज़ फरमाया, तवज्जो कंदो हल, तवज्जो कंदो हल त मां सोने अबू बकर सिद्दीक जे बारे में 2-3 ॻाल्हियूं अर्ज़ कयां। सॼी उम्मत ते महबूब मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो थोरो आहे। सॼी उम्मत ते महबूब मुस्तफ़ा साईं जो थोरो आहे, पर अबू बकर सोने जो महबूब जे ज़ात जे मथां केतिरो थोरो, केतिरो थोरो। तवज्जो कर जो महबूब साईं पंहिंजे पाक नबूअत वारी ज़ुबान मुबारक मां फरमाए, ओ दुनिया वारा जिन भी मां मोहम्मद करीम जे मथों थोरा कया, आलमन सगोरन का हदीस या ॿुधंदो रहंदो आहे। फरमाईंदा जन जन भी मां मोहम्मद करीम जे मथां थोरा कया, समूरन जो वज़न लाथो, समूरन जा थोरा लाता, पर हिकिड़े जवान जो थोरो मां न लाहे सघियो आहे। साईं वो जवान केरा जंहिंजो तव्हां थोरो न लाहे सघिया हो? फरमाईंदा उन जवान जो नालो अबू बकर सिद्दीक़ आहे। नारे तकबीर, शाने कुरान, शाने मुस्तफा, शाने सहाबा, सदा कदे सिद्दीक़ अकबर।
अदालत उमर फारूक, सखावत उस्मान गनी, शुजात हैदर करार, नारे तकबीर। महबूब मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइंदा अबू बकर यार जा मुझे मथों एतरा थोरा जो अबू बकर जो थोरो मां मुहम्मद करीम भी न लाहे सघियो आ। साईं अबू बकर सिद्दीक़ जेके तव्हां जे मथों थोरा कया थोरन जो जेकॾहिं थोरा तव्हां जे मथों थिया त उन जो बदिलो कहिड़ो मिलंदो। उन थोरन जे वध तव्हां छा था चवण फरमायो महबूब साईं पंहिंजे नुबुवत वारे ज़ुबान मुबारक मां हे लफ़्ज़ फरमाया अबू बकर सिद्दीक़ जेके थोरा कया क़यामत वारे ॾियारे रब करीम पंहिंजे के भी खज़ाने मां अबू बकर सिद्दीक़ के थोरन जो बदिलो ॾींदो। पोइ जेॾो अल्लाह जो खज़ानो वॾो जेॾी अल्लाह जी रहमत वॾी त उन जो बदिलो भी अल्लाहु अकबर। सॼी दुनिया रब करीम खां जन्नत थी घुरे रब जन्नत ॾे रब जन्नत ॾे रब जन्नत ॾे। हा पर सुन अबू बकर सिद्दीक़ वो जवान आ जेको तोखे असांखे दुनिया में जन्नत ख़रीद करे ॾेई वियो आ। तवज्जो कर अबू बकर सोनो सिद्दीक़ साईं असांखे जन्नत कीअं ख़रीद करे ॾेई वियो आ। महबूब मुस्तफ़ा करीम संजा हे लफ़्ज़ मुबारक मां बैन बैती व मिंबरी रोज़तुम मिन रियाज़िल जन्ना। साईं फरमाइंदा मां मुहम्मद करीम जो हुजरो मां मुहम्मद करीम जो मिंबर इहो सॼो जन्नत जो अलाइक़ो आहे। महबूब संग जो मिंबर इहो मस्जिद नबवी में आहे। मस्जिद नबवी जो प्लाट ख़रीद करे ॾियण वारो सुणो अबू बकर सिद्दीक़ आहे। सॼी दुनिया थी चवे जन्नत मिले मिठड़ो अबू बकर सिद्दीक़ तो असांखे पंहिंजे हथनि सां जन्नत ख़रीद करे ॾेई वियो आहे। हिन लफ़्ज़ ते वरी नज़र कर सॼी दुनिया थी चवे त रब करीम असां खां राज़ी थिए रब करीम असां खां राज़ी थिए पर तवज्जो त कर अल्लाह तो फरमाए त अबू बकर मूंखां राज़ी थिए। तू असां समूरा चवंदा आहियूं त रब करीम राज़ी थिए पर रब साईं तो चवे मूंखां अबू बकर राज़ी थिए। तोखे मिसाल ॾेई करे सम्झाइण थो चाहियां ग़ज़वे तबूक जे मौक़े ते आलमन सगोरन खां ॿुधंदो रहंदो आहियां जंहिं टाइम ते महबूब साईं जे मथां सोने अबू बकर सिद्दीक़ सभु कुझु लुटायो। आलमन सगोरन खां हे भी ॿुधंदो रहंदो आहियां सोनो उमर फारूक साईं आयो साईं पुछा था कनि छा खणी आयो आहे। जंहिं टाइम ते सोनो उस्मान साईं आयो साईं था पुछा कनि छा खणी आयो आहे। शेरे ख़ुदा साईं आयो पोइ बि साईं पुछा कई छा खणी आयो आहे। पर जंहिं टाइम ते अबू बकर सिद्दीक़ सोनो आयो उन टाइम ते महबूब साईं सुवाल ई मटाए छॾियो। अबू बकर सिद्दीक़ खां पुछा थी ते अबू बकर तू बुधाए पोते छा छॾे आयो वहां। होॾे सवाल छा खणी आया हो हेॾे सवाल त छा छॾे आया हो। अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर। अबू बकर सिद्दीक़ सुणे जेको जवाब ॾिनो वो जवाब भी अजीब आहे। अर्ज़ तो करे ओ मुंहिंजा क़िबला साईं साईं ऐलान तव्हां पंहिंजे नबूअत वारे ज़ुबान मुबारक मां फरमायो नालो हुयो अल्लाह जो नालो अल्लाह जो ऐलान करण वारो रसूलुल्लाह ॿुधण वारो अबू बकर पोइ ते छा थो छॾे अचे। नालो जे अल्लाह जो ऐलान तव्हां पाण कयो आहे पोइ अबू बकर घर में अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जी मुहबत छॾे आयो आहे ॿियो कुझु बि छड़ो इते वाक़ियो पूरो न आहे। वाक़ियो अॻिते अञा हले थो मां तफ़सील ॾे त न वेंदुमि पर थोरो शॉर्टकट मां बयान थो करणो चाहियां। आलमन सगोरन खां तव्हां इहो बि ॿुधो आहे त सुणो अबू बकर सिद्दीक़ सुई धागे समेत बि ॾेई आयो
अम्मी आशा सन अर्ज़ थी करे ओ मुंहिंजा बाबा भितिन के पिया था हथणो छा था पिया ॻोल्हियो सोने अबू बकर सिद्दीक़ फरमायो ओ मुंहिंजी न्याणी आशा महबूब साईं चंदे जो ऐलान कयो आहे सुई न भित में टुंबीअ में इन जे करे मां हथरा तो हणा जी मता कंहिं मुजाहिद के सुई धागे जी ज़रूरत पइजी वञे मां अबू बकर उहा सुई धागे समेत महबूब वटि पहुचाए अचां उहा भी खणी वियो वरी जॾहिं हुज़ूर अनवर अलैहिस्सलातु वस्सलाम जन वटि ॿिया भी पैसा खणी आयो महबूब साईं पुछा कई अबू बकर दे त खबर तो जो चयो त मां पोइ ते अल्लाह जी मोहब्बत अल्लाह जो नालो रसूलुल्लाह जी मोहब्बत छॾे आयो वरी ॿिया पैसा काॾ वांदई उन टाइम ते सुणे अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु हे जुमलो फरमायो साईं तव्हां मुंहिंजे जिस्म ते त नज़र कयो साईं जे टाइम ते मां पहिरियों सामान खणी आयो उन टाइम ते मुंहिंजे जिस्म ते वॻो ॿियो पातल हो ओ वॻो कुझु न हुयो मुंहिंजी दिलि चयो नओं वॻो विकिणी करे वो नओं वॻो जीअं जो विकिणी आयुमि उन खां बाद में मां पुराणो वॻो ख़रीद करे आयो आहियां जेके 16-17 चतियूं लॻियल आहिनि साईं उन वॻे मां जेके पैसा बचा मुंहिंजे दिलि चयो मां पैसा घर न रखां उहे पैसा बि तव्हांजे ख़िदमत में खणी आयो आहियां जेके पैसा बचा न उन वगे मां चतन वारो वगो त मां पातो आ जेके बर पिया बचा न उहे भी तवा जे खिदमत में खणी आयो अन्या इहो वाक्यो अगते बिया अल्लाह सही उन टाइम ते सोने जिब्राइल के मोकलो जिब्राइल जी या रब्बे जलील वनी करे तू बेड़ो वगो पाए वन जेड़ो वगो मुझे अबू बकर सिद्दीक के पातल जै टाइम ते सोनो जिब्राइल आयो उनके भी वगो एड़ो पातल जेके चितियूं लगलान हेडो अबू बकर सिद्दीक सोनो वेठो होडो सोनो जिब्राइल वेठो महबूब जी नजर हेडे बिया महबूब साईं जी नजर हेडे बिया साईं जी नजर हेडे भी साईं जी नजर हेडे भी अल्लाह जिब्राइल अज त ये अजीब मैचिंगा जिब्राइल अज त ये अजीब मैचिंगा जिब्राइल तो चवे ओ मुंजा साईं छड़ो मुखे एड़ो वगो पातल नाए आसमान वारा मलाक जिंजी ड्यूटी हमलतुल अर्श जिंजी ड्यूटी अर्श ते आ रब करीम समूरन के हुक्म फरमाए छड़ो वगो एड़ो पायो जेड़ो वगो अबू बकर सिद्दीक पातो आ हे अबू बकर सिद्दीक जी अहमियत अज़मत जे लिहाज सां अल्लाह से उनके एड़ो हुक्म फरमा छड़ियो न त अल्लाह जा मलाइकत हर शय खां पाक अल्लाह जा मलाइक हर शय खां पर उन अबू बकर सिद्दीक जे इन खैर ए सोने अबू बकर सिद्दीक जे उन मकाम के अल्लाह तोखे मुखे समझाइण तो चाहे हाने उन असुल नुक्ते ते मोटी आयो आ जेका पेरी मां गाल कयम सजी दुनिया थी चवे त अल्लाह असां का राजी थे पर रब साईं तो फरमाए त अबू बकर मुखां राजी थे हाने या गाल थी केड़ी अल्लाह फरमाए ओ जिब्राइल मुझे महबूब मुस्तफा के वनी चो अबू बकर के मां अल्लाह जा सलाम भी दे ऐ मुझे अबू बकर के वनी मुझे अबू बकर को हे भी जुमलो पुछा कर भला अबू बकर एड़े हाल में भी मां अल्लाह खां तू राजी आ अबू बकर एड़े हाल में यो सादो लटो वगो पातल चतन वारो वगो पातल इन चतन वारे वगे में भी तू अबू बकर मां अल्लाह खां राजी आ वाह रब तू पुछा तो करे त अबू बकर तू मुखां राजी पो बुधो अल्लाह जो यो सवाल जो थियो त अबू बकर को पुछा कर वरी सोने अबू बकर सिद्दीक सईं जा जवाब भी बुध सोने अबू बकर सिद्दीक साईं अर्ज कयो ओ मुंजा हबीब साईं
साईं मुझे जिब्राइल के मुझे सुने जिब्राइल के मुझा सलाम भी दियो ऐं जिब्राइल के चओ त अल्लाह वट अबू बकर जा सलाम भी खणी वने ऐं जवाब बुध जा सुनो अबू बकर सिद्दीक जुमलो केड़ा तो चवे ओ मुझा महबूब साईं जिब्राइल के चओ मुझे रब करीम जे सामू वनी अबू बकर जा हे जुमला पहुंचाए पैगाम पहुंचाए वनी करे चवे ओ मुझा अल्लाह अन्या भी जेकर अबू बकर का इम्तिहान वठन चाहे त पो भी मां ॾियण जे लाइ तैयार हुआं। जिब्राइल वनी अल्लाह वटि इहो पैगाम पहुचाए मां ग़रीब जो न्यापो पहुचाए त अहिड़े हाल में भी जेकॾहिं अल्लाह अञा अबू बकर खां इम्तिहान वठण चाहे त मां ॾियण जे लाइ तैयार आहियां छो त अबू बकर जो नालो ई अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जे मुहबत में फना थियणो आहे। फना फिल्लाह फना फिर रसूल। ओ सोनो अबू बकर सिद्दीक रज़ी अल्लाह ताला सीरत जे किताबन में लिखियो पियो मां तफसील दे नथो वञा शार करदो कंदो वञा 17.5 सालन जी उम्र जो होडे महबूब सिंह जी उम्र 20 साल महबूब सिंह सां ताल्लुक दोस्ती शुरू थियो। अल्लाह के अबू बकर सिद्दीक जी वफा एडी त वणी वई अबू बकर सिद्दीक जी दोस्ती यारी एडी त वणी वई ॼणो रब करीम ईअं फरमायो 17.5 सालन वारे उम्र खां जेका तू यारी शुरू कया मां रब करीम जो हे फैसलो अबू बकर वफात करण खां बाद में भी जुदा न रहींदो मां तोखे पंहिंजे हबीब मुहम्मद करीम सां क़यामत ताईं गॾु रहाईंदो मां। तुझी जेका वफा तुझी जेका सदाकत तुझी जेका सच्चाई आहे न मां रब के एतरी पसंद अची वई आहे जीअं दुनिया में महबूब सां गॾु रहियो आहियां त वफ़ात खां पोइ बि महबूब खां जुदा। अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर। अजीब बुजुर्गन जुमलो लिखियो आहे सजी दुनिया थी चवे रब जन्नत दे पर सोणो अबू बकर सिद्दीक जन्नत में सुतो पयो आहे। सब चवन था जन्नत मिले पर चओ सोणो अबू बकर सिद्दीक जन्नत में सुतो पियो। सोने अबू बकर सिद्दीक से जी मुताबिकत मुशाबियत बुजुर्गन इब्राहिम खलीलुल्लाह सां लिखिया। सोने अबू बकर सिद्दीक जी मुताबिकत सोने इब्राहिम खलीलुल्लाह सां लिखिया। टेम जेको मुझे बुधाई टेम जेको मुझे बुधाई तवज्जा कर मां सोने अबू बकर सिद्दीक संजे गाल के थोड़ो अगते वधाइंदो हला कलामुल्लाह में हे लफ्ज लिखया प्यान वत्तखज़ल्लाहु इब्राहीम खलीला। इब्राहिम सोने जेला रब करीम खलील जो लफ्ज बयान फरमायो हेडे महबूब मुस्तफा से फरमायो लत्तखज़तु अबा बकर खलीला। इब्राहिम सोने जेला बि खलील जो लफ्ज इस्तेमाल थियो हेडे अबू बकर सोने जेला बि खलील जो लफ्ज इस्तेमाल थियो। तवज्जा कर खलील छा के चबो आ जंहिंजी मुहब्बत हिक सां हुजे जंहिंजी दिल ॿिए हुजे ई न। इब्राहिम सोनो खलील हुयो पर पोड़ब में पुटड़ो थियो सोनो इस्माइल उन जे करे दिल जो लाड़ो इंसानी फितरत जे हिसाब सां बचे ॾे थियो। दिल जो लाड़ो इंसानी फितरत जे लिहाज़ सां उन घरवारी ॾे थियो। इम्तिहान आयो हुकुम थियो घरवारी भी पाण को जुदा कर पुट भी पाण खां जुदा कर। मां उन तफसील दे नथो वञण चाहियां छड़ो मुताबिक तू बुधाइंदो तो अला हेडे रब करीम सुने इब्राहिम जे लाए हे लफ्ज फरमाया इन्नहु कान सिद्दीकन नबिया। मुझो इब्राहिम सिद्दीक बिया हेडे महबूब सैयद केड़ा लफ्ज फरमाया अंत सिद्दीक। इब्राहिम सिद्दीक भी मिठड़ो अबू बकर सिद्दीक भी
ओ खलील भी, ए खलील भी, ओ सिद्दीक भी, ता सोनो अबू बकर सिद्दीक। अल्लाहु अकबर। अल्लाह से कलामुल्लाह में जेके जुमला फरमाया थी तवज्जो तकर। सुन इब्राहिम जे मथों भी वड़ा वड़ा इम्तिहान आया। सुन इब्राहिम जे मथों भी वड़ा वड़ा इम्तिहान आया ऐं सोनो इब्राहिम इम्तिहान में पास थी वियो। अल्लाह अकबर। एकड़ो इम्तिहान सुन इब्राहिम जे लाइ एकड़ो। इब्राहिम सुनो नार में, नार माना बाय में, सुनो इब्राहिम नार में, सुनो अबू बकर गार में। इब्राहिम सुनो नार में, अबू बकर सुनो गार में। इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम नार में अकेलो, पर सुनो अबू बकर सिद्दीक को गार में जोड़िए साया सान यसनैन। ऐं सोने अबू बकर सा गार में जेका जोड़िया सुभान अल्लाह चोया भी हर एक के जोड़ी नसीब। इब्राहिम नबी के जै बाह में नार में विदो वियो, उन नार जो बाह जो कहीं जाते वजूद कोने को, पर सुनो अबू बकर सिद्दीक जै गार में रहो आ क़यामत ते अल्लाह से वह निशानी बनाए छड़ी। अज भी जेकॾहिं न तू न गार ते पहुचंदे न, अज भी तुझे दिल में आवाज निकरंदो तो वाह अबू बकर हेड़न जाइन ते कीअं पते जाते अजो डाका भी ठयलन 3-4 सायूं करे पो जवान पहुचंदो आ। पर सोना अबू बकर तू डाका भी सही ठयल न हा, नबूअ जो वजन भी कुलन मुबारकन ते हुई, ई एक साई में पाते। अल्लाह अकबर। सुनो इब्राहिम पेरी कुर्बानी पंजे जान जी भी कुर्बानी पंजे पुट इस्माइल जी। बुजुर्ग निकड़ो अजीब जुमलो लिखियो आ। सोने इब्राहिम जे टेम ते पंजे पुट के कुर्बान करणो चायो, सोने इस्माइल के कुर्बान करणो चायो, उन टेम ते सोने इस्माइल जी उम्र 9 साल या। घणा 9 साल। अबू बकर सिद्दीक भी पंजा बच्चा साईं ते कुर्बान कया। बुध जा सोने अबू बकर सिद्दीक साईं भी पंजा बच्चा महबूब साईं जे मथों कुर्बान कया। जै टेम ते सोने अबू बकर सिद्दीक पंजी न्याणी आशा सिद्दीक महबूब जे मथों कुर्बान कई। उन टेम ते अम्मी आशा साईं जी उम्र भी 9 साल या। सोनो इब्राहिम नबी पुत्र तो कुर्बान करे उम्र 9 साल। सोने अबू बकर सिद्दीक महबूब जे मथा पांजी न्याणी आशा घोर करे छड़ी उम्र 9 साल। उम्र 9 साल। इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम भी पंजे हयाती में बुत भगा फजअलहुम जुज़ाज़ा। कुरान पाक में लिखियो पियो। सोने इब्राहिम नबी ओ बुत खानन में वनी करे समूरा बुत भनी छड़िया। सोने अबू बकर सिद्दीक भी पंजे हयाती में पंजे हथन सा बुत। अल्लाह। सोने इब्राहिम खलीलुल्लाह जी तौहीद कलामुल्लाह में लिखी पया, तौहीद जा तराना पयो पोगाए। सोने अबू बकर सिद्दीक संजी तौहीद भी उन जा तराना भी हर एक पियो गाइंदो आ। अञा सुनो अबू बकर सिद्दीक न धरती ते ही कोन आयो, उन जो एक तौहीद जो मां मिसाल तो ॾियणो चाहियां। सोने सिद्दीक संजी अम्मड़ा जो नालो उम्मुल खैर बीबी सलमा आयो। हज़रत अबू बकर सिद्दीक संजी अम्मा थी चवे मां भी बुतन जी इबादत कंदी में, बुतन जा सजदा कंदी में, पर जै टेम ते अबू बकर मुझे पेट में आयो वा मां भी काबतुल्लाह में वनी करे बुतन जी इबादत कंदा से। पर जै टेम ते अबू बकर मुझे पेट में आयो। चवे थी अबू बकर जे पेट में अचण का बाद में वडी कोशिश कई त मां सजदा कया, बुतन जे आडो झुका, पर मां कदे भी झुकी को न सगम। इरादो करे वना एडी तबियत बिगड़जी वने, एडी तबियत बिगड़जी वने जो मुखो सजदो करणो ही विसरी पो वने, मुखो सजदो करणी।
इशारो हो अम्मा जेके बुतन जे आडो सजदा कयई सो कयई हाणे अगते बुतन जे आडो सजदा अञा मां जे पेट में महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो आशिक सुनो अबू बकर सिद्दीक जंहिंजी मुशाबत सोने इब्राहिम खलीलुल्लाह सा सोने इब्राहिम जेके जेके इम्तिहान ॾिना इब्राहिम खलीलुल्लाह जे टेम ते अल्लाह जे हुक्म जे मुताबिक काबतुल्लाह वारी धरती ते आयो तवज्जो कर जे टेम ते गैर ज़ीज़र वारे इलाके आयो अल्लाह उन जाइ ते काबतुल्लाह के क़यामत ताईं आबाद कराए छडियो तैया ओ सोने आदम खां भी अगे में काबतुल्लाह जुड़ियो वरी शहीद थियो जन नाम निशान नहा पर वरी जे जाते इब्राहिम खलीलुल्लाह कदम जो रखिया रब इन टुकरी के वरी जो आबाद कयो त वसवई वसव जाते वरी सोने अबू बकर सिद्दीक मदीने पाक में कदम रखिया न उते अल्लाह वरी रोजो पाक आबाद कराए छे ओडे काबतुल्लाह एडे रोजो रसूलुल्लाह अन्या बुजुर्गन हे भी जुमलो लिखियो आ काबतुल्लाह वारी धरती इब्राहिम खलीलुल्लाह को न खरीद कई हुई काबतुल्लाह वारी धरती इब्राहिम खलीलुल्लाह खरीदा पर मस्जिद नबवी वारी धरती सोने अबू बकर सिद्दीक चो खरीद कई हुई आवा अल्लाहु अकबर तवज्जो कर थोड़ो गाल के अगते वधाईंदा हलूं उन सोने अबू बकर सिद्दीक रज़ी अल्लाह ताला जै जाते मस्जिद नबी जो प्लॉट खरीद कयो होडे इब्राहिम नबी जी कब्र तो न जाते नाए कब्र वनी फलस्तीन जे अंदर पर सोने अबू बकर सिद्दीक जेका जाए खरीद करे छडिया क़यामत ताईं रब भर में सुमारे छडियो आ सोनो इब्राहिम काबतुल्लाह के आबाद कयई पर उन जाए ते आरामी नाहे आरामी फलस्तीन में आ बैतुल मुक़द्दस दे आ पर वरी सोने अबू बकर सिद्दीक जेका टुकरी जेका जगह आबाद कई सोनो अबू बकर सिद्दीक जो उन जे भर में आरामी अल्लाहु अकबर इब्राहिम खलीलुल्लाह इम्तिहान ॾिना इम्तिहान खां बाद में इनाम भी मिलंदो वा जॾहिं माण्हू इम्तिहान जो ॾींदो आहे त इम्तिहान में पास थियण खां बाद में इनाम मिलंदो आहे कहिड़ो इब्राहिम नबी के इम्तिहान केड़ो मिलियो रब फरमायो इन्नी जाइलुक लिल्लास इमामा ओ इब्राहिम मां रब करीम तो के इनाम ॾेई छॾियो मां तो के समूरन माण्हुनि जो इमाम बणाए छॾियो वा काबतुल्लाह जो इमाम थियो मना समूरन माण्हुनि जो साईं पो अबू बकर सोने भी त इम्तिहान ॾिना न अबू बकर सोने भी इम्तिहान ॾिना पो अबू बकर सोने के भी इम्तिहान में को इनाम मिलियो हा केड़ो महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पांजे पाक नबूवत वारे जुबान मुबारक मा हे जुमला फरमाया मुर्रू अबू बकर फलयुसल्लि बिल्लाह साईं फरमाता या बल्लाहु व रसूलुहु इल्ला लि अबी बकर महबूब सैयद पंजे नबूवत वारे जुबान मुबारक मा हे लफ्ज फरमाया मुझे अबू बकर के चो त मुझो मुसल्लो संभाले सोने इब्राहिम नबी के भी मुसल्लो मिलियो सोने अबू बकर सिद्दीक के भी चो सवाल को सहाबा मां वो कोई सहाबी कोने जे मिठरे मोहम्मद करीम जे हयाती मुबारक में इमामत कराई हुजे संजी हयाती में बियो कोई सहाबी कोने जो को महबूब संजे मुसल्ले ते बीठो हुजे यो हिकड़ो यारो अबू बकरा यो हिकड़ो यारो अबू बकरा जेके अल्लाह महबूब संजे हयाती में महबूब साईं वारो मुसल्लो नसीब कयो नारे तकबीर शान मोहम्मद मुस्तफा शान सहाबा शान
सिद्दीक अकबर, शान सिद्दीक अकबर, नारे तकबीर। महबूब साईं जो मुसल्लो मिलणो चाहिए वडो इनाम आयो वडो। अल्लाहु अकबर मुसल्ले मिलन वारे मां वाके दे त नथो वञायो तमाम तफसीली वाक़ियो यो महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे हयाती मुबारक में सोने अबू बकर सिद्दीक के मुसल्लो ॾेई करे तोखे मूंखे सम्झायो मूंखां बाद में जंहिंजे कॾ लॻंदो जंहिंजे मथां वज़न रखियूं तो वञा तंहिंजो नालो अबू बकर सिद्दीक वा। साईं जॾहिं ॾिठो हो न अबू बकर सोणो मुसल्ले ते आ पोयों साहबा उन जे कॾ बीठा आहिनि सीरत जे किताबनि में लिखियो पियो आहे साईं ॾाढा ख़ुशि थिया साईं ॾाढा ख़ुशि थिया हा जो अॼु मुंहिंजे अबू बकर जे कॾ मुंहिंजा साहबा जमात कयूं बीठा आहिनि उन जे इक़्तिदा में बीठा आहिनि। चओ जॾहिं महबूब साईं ख़ुशि थिया हूंदा त पोइ तोखे मूंखे बि इन ख़ुशीअ में ख़ुशि थियणु घुरिजे। हा साईं अन्या थोड़ी गाल अगते तो वधाइणो चाहियां जिन लफ्ज़न के थोड़ो दिल सां ॿुध जाए तवज्जो सां ॿुध जा। इब्राहिम नबी जो जेको दुश्मन थियो उन जो नालो निमरूद वा। इब्राहिम नबी जे दुश्मन जे दिमाग में जेका दुश्मनी आ जेको तकब्बुर आ जॾहिं दिमाग में दुश्मनी वेठी त रब साईं सज़ा भी दिमाग खे ॾिनी। निमरूद जे मगज़ में दुश्मनी भरियल हुई तो उनके सज़ा भी काथे मिली ॾाढा हाँ निमरूद ऐलान कराए छॾियो त नौजवानो भर्ती थियो पगार भी निमरूद पो ॾे खाधो पीतो भी निमरूद पो ॾे पगार झाजी ड्यूटी कहिड़ी जे मुंहिंजे मथे में अची पादर हणो जेको पादर घणा हणंदो उनके इनाम ऐं पगार भी घणी मिलंदी। वाह रब तुंहिंजा फैसला उन जे मगज़ में हवाए भरी दुश्मनी भरी दिमाग में तकब्बुर भरियो त अल्लाह उनके सज़ा भी पोइ जेकॾहिं सोने अबू बकर सिद्दीक जी दुश्मनी सीने में भरियल हूंदी न समझे थो न जेकॾहिं सोने अबू बकर सिद्दीक जी दुश्मनी सीने में भरियल हूंदई सोने अबू बकर सिद्दीक जी दुश्मनी मथे में भरियल हूंदई न पोइ रब सज़ा भी हर साल ॾींदो। इन में इंसान जे वस जी ॻाल्हि आवाज़ समझे तो सदा भी ओ सोना कलमे पढ़ंदड़ मुसलमान तवज्जो तकर जेकर अबू बकर सिद्दीक सुने जे तफसीली जिंदगी दे हलऊं 63 साल जिंदगी के ताकता जो कलाक में बयान करे सके पर सोने अबू बकर सिद्दीक जे जिंदगी जा थोड़ा मुख्तसर पहलू तो के बुधाइणो चाहियां। सोने उमर फारूक रज़ी अल्लाह ताला अन्हु जी गाल मुखे याद थी अचे। हज़रत उमर फारूक रज़ी अल्लाह ताला अन्हु सोने अबू बकर सिद्दीक खां बाद में जीअं जो मसनद खिलाफत ते वेठो सोने उमर फारूक रज़ी अल्लाह ताला अन्हु जी ॻाल्हि त जेका सीरत जे किताबनि में लिखी पियो तुझे साम्हूं बयान करणु थो चाहियां। अबू बकर सिद्दीक साईं जे वफ़ात खां बाद में जिएं जो सुनो उमर फारूक मसनद खिलाफत ते वेठो सहाबा को पुछादो करे ओ मुंहिंजा संगतियो ओ मुंहिंजा दोस्तो ॿुधायो त सही अबू बकर सिद्दीक मसनद खिलाफत वारे टेम ते पहिरियों पहिरियों सवेर सवेर कहिड़ो कमु कंदो हो मसनद जो संभालींदो उन टेम ते काले वे कौड़ा सरू कर जे ठाए सब हलणी न तो दे सोनो उमर फारूक रज़ी अल्लाह ताला नो पंहिंजे संगत को पुछादो करे ॿुधायो त सही अबू बकर सिद्दीक मसनद खिलाफत ते जीअं जो वेंदो सवेर सवेर पहिरियों पहिरियों कहिड़ो कमु कंदो हो। सहाबा चवनि था असां त पंहिंजे अखियुनि सां हिकिड़ी ॻाल्हि ॾिठी आहे
चे केड़ी तवां गाल डिठिया चे जने अबू बकर सिद्दीक घरों इंदो हो त हथ में थाव हुंदास मानड़ी खयूं इंदो हो घरों जने भी इंदो हो हथ में थाव हुंदास उन में खादो हुंदो हो तो मदीने पाक जे इन घिटिया डो निकरी विंदो खबर नाहे कंखे या मानी खारायण विंदो हाँ या खबर नाहे त मानी खारायण कंखे विंदो सोनो उमर फारूक रज़ी अल्लाह ताला नो समझी वियो को मिस्कीन हुंदो को गरीब हुंदो जंहिंजे खिदमत में अबू बकर सिद्दीक विंदो हुंदो जेको हुंदो गरीब हज़रत उमर फारूक रज़ी अल्लाह ताला सोनो उमर फारूक रज़ी अल्लाह ताला जिए जो घरों मानड़ी खणी आयो मानी खणी अचण खां बाद मुन सागे ही रस्ते सां जिए जो उमर फारूक रज़ी अल्लाह वनो वने नजर जो कहीं तिकड़ो गरीब एकड़ो मिस्कीन कमजोर कुराड़ो वेठो आ जेको अखिन खां भी माज़ूर आ कुराड़ो कमजोर आ अखिन खां माज़ूर आ उन जिए जो कंहिंजे अचण जो आवाज बुधो कंहिंजे पैर जो जिए जो आवाज बुधई उन नाबी न माज़ूर के खबर कोन हुई त अचण वारो केरो जिए जो आवाज उन जे पैरन जो बुधई परे को हकल कई हकल केड़ी तो करे अवल तो चवेस बुधा त सही तू 3 ॾींहं काथे होए अजीब जुमलो चे दो 3 ॾींहं खां वठी करे मानड़ी न खणी आयो आ बुधा त सही 3 ॾींहं खां वठी काते होए सोने उमर फारूक रज़ी अल्लाह ताला न पंहिंजे दिल ते कंट्रोल कयो सोनो उमर समझी वियो ए वीचारो नाबीना हिनखे खबर ना है हिन जो पुछा किया त 3 ॾींहं खां काते होए छो त सोने अबू बकर सिद्दीक के दुनिया छॾे 3 ॾींहं थिया घणा ॾींहं उमर फारूक रज़ी अल्लाह ताला न पंहिंजे दिल मुबारक ते कंट्रोल कयो उनखे कुछ भी जवाब कोन ॾिनो जिए जो उमर फारूक आयो उन जे हथन में वरी मानड़ी वारा थाव ॾिनई छा जिए जो सोने उमर फारूक रज़ी अल्लाह ताला न उनके हथन में जिए जो थाव ॾिना वरी हाणे पोड़े भी हकल कई पोड़े भी हकल कई पोड़े हकल केड़ी कई चे एक त 3 ॾींहं आयो भी ना है वरी 3 ॾींहं न अचण जे करे तोखो खारायण भी विसरी वियो तोखो खारायण भी हाने उमर फारूक रज़ी अल्लाह ताला नो पान न झले सकियो बेशक सोने उमर फारूक का सुडका निकरी विया अखिन में पानी वही वियो गोड़ा भनी करे जेको जवाब थोड़े चे तो चाचा नाराज न थी जा जे जवान जी तू गाल तो करे हाँ चे तो वो जवान 3 ॾींहं थी विया वो एड़े जहान में हलियो वियो आ जेको कदे मोटी को नहीं 3 ॾींहं खां वठी जेको न आयो आ उन जो नालो अबू बकर सिद्दीक आ चाचा वो जवान ही दुनिया छॾे वियो थी जेको तो वट बवेला ईंदो हो हाणे वो क़यामत ताईं वरी न ईंदो तडे तोड़े 3 ॾींहं कोई भी ना आयो चे बी गाल त समझाए तू हकल करे मुखे चे तो खारायण भी विसरी वियो थी इया मुखे हकल शो कई चे हाँ चे वो जवान जडे इंदो हो न पांजे हथन सां गिरव भनी मां कुराड़े के खाराइंदो पो मुखे उन जो खारायण एको अबू बकर सिद्दीक जे पाक घर जो खाधो पचाइण वारा बच्चा पचाइण वारा बच्चा पाक उन पाक घर जी मानी वरी सिद्दीक अकबर जा हथड़ा सोनो उमर रोई करे चवे तो यार ये हथड़ा वरी काडो ईंदा उमर जा केड़ा भी हथ होजन पर अबू बकर सिद्दीक जे हथड़न के न पहुंची सकदा अबू बकर सिद्दीक जे हथड़न के चे वो अबू बकर होई मां उमर पोड़ो रोई करे चे तो त एडा साल एडो वक्त आयो पर ई न चई त मां अबू बकरां जेको तोके खारायण थो ये होया
महबूब जा सच्चा गुलाम जिंजी रग रग में महबूब जी गुलामी भरियल हुई, महबूब जी खिदमत भरियल हुई। सोनो अबू बकर सिद्दीक फना फिल्लाह हो, फना फिर रसूल हो। सोनो अबू बकर सिद्दीक जे ज़िंदगी मां तोखे मूंखे सबक तो मिले, सबक इहो तो मिलई त पंहिंजी जान, पंहिंजो माल, पंहिंजा बच्चा अल्लाह जे नाले ते कुर्बान करणा पवनी त कुर्बान करे छॾिया। अल्लाह से छल तोखे मूंखे सिद्दीक अकबर जो सच्चो गुलाम बणाए। आखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाह रब्बिल